नाज़रीन, कंदरकोट के रहवासियों वफ़ाक़ी हुकूमत के अवाम दुश्मन बजट करार दी छड़ियो आहे। इन हवाले से पेश आहे गुलाम रसूल मीरानी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां 2020 ऐं 2021 के हवाले से जेका बजट पेश कई वही है, उन बजट में आम माण्हुनि खे रिलीफ फराहम न करण ऐं उन सां गॾो गॾु सरकारी मुलाज़िमनि जूं पगारूं न वधाइण ऐं पेंशनरनि जूं पेंशन जेकी आहे उहा न वधाई वई आहे। इन सॼी सूरत हाल के जे हवाले सां जेको हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन बजट खे कीअं पिया ॾिसनि। पेश कई है ॾाढी मायूस कुन है ऐं असां प्रोटेस्ट कयूं था इन जे लाइ त इहा सरासर नाइंसाफ़ी है मुलाज़िम तबके जे लाइ ऐं इवन उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके रिटायर्ड आहिनि, असांजा पेंशनर्स आहिनि ऐं जेके पोड़ा आहिनि 70-80 साल, हालांकि कोरोना जे करे ॿिए सभ खां वधीक मुतासिर जेका असर कंदड़ आहे उहो 50 खां 70 साल वारा माण्हुनि ते आहे ऐं जेकॾहिं उन्हनि खे तव्हां फाइनेंशियल रिलीफ न ॾींदो, इन जे इकनॉमिक रिलीफ न ॾींदो त उन्हनि जे लाइ कोई न आहे। ॿियो वरी आहे त असांजे जेके वफ़ाक़ जे तरफ़ां जेको हेल्थ जी बजट वधाई वई आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर एजुकेशन जे बजट के उन्हनि घटाए करे वॾो नुक़सानु कयो आहे। छाकाणि का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे तालीम खां सवाइ। जेतिरे तव्हां तालीम जी जेका आहे कंहिं क़ौम जी तालीम वधाईंदो ऐं तालीम जे बजट खे वधाईंदो त उन सां गॾु उन में तालीमी इदारा खुलंदा, कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ खुलंदियूं ऐं सभ खां असांजे नज़र में इहो विग़ायत बजट आहे पाकिस्तान जी, जेका अवाम दुश्मन बजट आहे ऐं पंहिंजो जेको आहे सरासर पंहिंजो जेको आहे ख़सूसन ग़रीबनि सां त उहो ई पंहिंजो जेको आहे त इहो कयो, पर मुलाज़िम तबके सां हिन दफ़े अहिड़ो पंहिंजो जेको आहे पाकिस्तान जे तारीख़ में शायदि पहिरीं बजट आहे जंहिंमें ख़ासि करे मुलाज़िमनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो जेको आहे त उहो बि पंहिंजो रिलीफ कोन ॾिनो वियो आहे। ॾिसो, असीं हिन बजट जेका पेश थी आहे इहा अवाम दुश्मन बजट आहे। असीं बिल्कुलु इनखे रद्द कयूं था। जेके पेंशन जेके वाद न कयो, जेके सरकारी मुलाज़िम उन जेको पगार में जेको वाद न कयो आहे, असीं बिल्कुलु इनखे जेको रद्द कयूं था। सिंधी अवाम ऐं मज़लूम अवाम जेका ग़रीब तबके जो माण्हू आहे, जेको अटे लटे लाइ बि परेशान आहे, असीं बाक़ाइदगी सां इनखे जेको रद्द करे चुका आहियूं। अवाम दुश्मन बजट है छो त ग़रीब के अहिड़ा ई आहिनि मिसकिन जिन्हनि जो गुज़ारो पगार ते आहे। पगार अॻ में त उन्हनि जूं कटी वियूं, हाणे उन्हनि सां इहो वेदन आहे जो उन्हनि जी पगार रुपयो बि न वधाई अथऊं। अवाम दुश्मन बजट हाणे ग़रीब अवाम सां इन्हनि ज़ुल्म कयो आहे, इहा बहितर न आहे। ॿियो त पेट्रोल तव्हां लाथो आहे त घटि में घटि कंट्रोल त कयो न। पेट्रोल बंदि कयूं बीठा आहिनि, पेट्रोल पंप कंहिंखे ॾियनि कोन था, तेल बंदि लॻो पियो आहे, खंड जो रेट वधीक आहे, हर शइ माना अरूज ते आहे। सिंध पेश कई आहे वफ़ाक़ इंतिहाई माना कंहिं न कम जी आहे। एनी टाइम जेका महांगाई आहे तमामु उरूज ते चढ़ी वई आहे। हिकु त चेक एंड बैलेंस न आहे गवर्नमेंट खे, त बाबा असां जेके DC आया उन ते जेके अमलदार आहिनि त उन्हनि ते अमल कराइनि। हिकु त महांगाई उरूज ते चढ़ी वई आहे, उन खां पोइ बजट अवाम के इंतहाई अटे जी मशीन में पीसे छॾियो अथनि। जी नाज़रीन, कंदरकोट जे अवाम ऐं सरकारी मुलाज़िमनि जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल हिन 2020 ऐं 2021 वारी बजट खे मुकमल तौर ते रद्द करे हिन बजट खे अवाम दुश्मन ऐं सरकारी मुलाज़िम दुश्मन जेको आहे उहो करार ॾिनो वियो आहे। हुननि इहो ई मुतालबो कयो आहे त बजट जेको आहे त अवाम दोस्त बजट जेको आहे उहा पेश कई वञे, हिन बजट खे जेको आहे फौरी तौर ते रद्द कयो वञे। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल मीरानी, मेहरान TV, कंदरकोट।